अॻूणे वज़ीर आज़म ऐं नून लीग जे क़ाइद नवाज़ शरीफ़ खे वॾो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ जूं अल अज़ीज़िया ऐं एवन फील्ड रेफरेंसिस में सज़ा ख़िलाफ़ अपीलूं बहाल करे छॾियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब ते मुश्तमिल बेंच महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त अल अज़ीज़िया ऐं एवन फील्ड रेफरेंसिस में सज़ा ख़िलाफ़ अपीलूं मंज़ूर कयूं वञनि थियूं। ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो लिखत वारे फ़ैसिले में ॿुधायो वेंदो। ॿुधणी ऐं फ़ैसिले वक़्तु नवाज़ शरीफ़ पंहिंजे वकीलनि ऐं पार्टी अॻुवाननि सां गॾु अदालत में मौजूदु हो। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज़ शरीफ़ जी समूरनि दरख़्वास्तुनि ते गॾियल ॿुधणी कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस आमिर फारूक ने प्रोसिक्यूटर खां सवाल कयो त छा अवां दरख़्वास्त गुज़ार खे गिरफ़्तार करणु चाहियो था। नेब जे प्रोसिक्यूटर जनरल अदालत खे आगाही ॾिनी त अल अज़ीज़िया ऐं एवन फील्ड रेफरेंसिस में नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ अपीलूं बहाल करण ते नेब खे को बि एतिराज़ नाहे। नेब पारां सरेंडर करण वारो तासुर सही नाहे। इश्तिहारी अदालत आॾो सरेंडर करे चुको आहे त संदन अपीलूं बहाल थियणु घुरिजनि। दरख़्वास्तुनि ते कानून मूजिब मेरिट ते फ़ैसिलो करणो पवंदो। 10 नवंबर के बाद किसी भी किस्म के अपने जो इनखला है, जो गैर कानूनी मुकीम है पाकिस्तान में रह रहे हैं, उस पर कंप्रोमाइज नहीं करेंगे। साथ साथ जो करेंसी की उनको इजाजत होगी वो 50,000 रुपीज पर फैमिली, इससे ज्यादा करेंसी जो है वो हमारे मुल्क से वो कैश की सूरत में नहीं ले जा सकते हैं। जाहिर है ये एक बहुत बड़ा चैलेंजिंग टास्क है, लेकिन हम इसको इंशाल्लाह ताला 1 नवंबर के बाद इम्प्लीमेंट करेंगे। वॉलंटियर रिटर्न को हम बड़ा इंकरेज कर रहे हैं कि जो वॉलंटरली रिटर्न करेगा उसके लिए जाहिर है मुश्किलात कम होंगी। कोई भी किसी गैर मुल्की को, इलीगल गैर मुल्की को किराए पे घर देगा, वो फैसिलिटेशन में आ रहा है, और फॉरेन एक्ट जो हमारा है वो उस पर FIA का जो है वो इम्प्लीमेंट होगा। मुल्क में गैर कानूनी तौर रहंदड़ परदेहिन खे ॾिनल मोहलत में का बि वाध न थींदी। 1 नवंबर खां पोइ गैर कानूनी परदेहिन ख़िलाफ़ सख़्त एक्शन थींदो। गैर कानूनी परदेहिन खे पनाह ॾींदड़ बि कानून जे पकड़ में ईंदा। वफ़ाक़ी हुकूमत जो ऐलान। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुख्ती चयो आहे त गैर कानूनी तौर तरसियल परदेहिन लाइ आर्ज़ी कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। गैर कानूनी तौर तरसियल माण्हुनि खे वापसि वञण ते 50,000 खां वधीक रक़म खणी वञण जी इजाज़त न हूंदी। अफ़गाननि खे बि डॉलर न पर 50,000 अफ़गानी करंसी खणी वञण जी इजाज़त हूंदी। जाली सुञाणप कार्ड रखंदड़नि ख़िलाफ़ बि सख़्त एक्शन थींदो। हाणे वीज़ा वठी पाकिस्तान ईंदड़नि जी भरपूर महिमान नवाज़ी थींदी। बड़ी क्लियर बात है, कोई चार्टर तैयारी की बात नहीं है। जो गैर मुल्की जिन मुल्कों में बात करें वो एक दो हैं, ज़्यादा नहीं है, तो उनको हम भेज देंगे। बाकी बंगालीज हैं, ज़ाहिर है कि उनके लिए वो उनके कॉन्स्टिट्यूंसी में बात कर रहे हैं। उसके बाद चार्टर तैयारी नहीं होंगे, बहुत कम है। ज़्यादातर हमारे साथ जिनके ये सैदन लगती हैं, इंडियन हैं, अफगानीज हैं, ये ज़्यादा लोग हैं। और फिर बंगालीज को हम ज़ाहिर है कि जहाँ से भेजेंगे तो हमने सबसे कोऑर्डिनेशन की हुई है। बार बार मैं उनको वार्न कर रहा हूँ कि अभी आपके पास आज 26 तारीख है, 5 डेज लेफ्ट। जो सबसे बेहतर आप खुद जाए, अपनी मर्जी से अपने पहले खाना को लेके जाएं ताकि कोई प्रॉब्लम ना सके। जो इलीगल हैं, जिनके पास कोई डॉक्यूमेंट नहीं है और वो रह गए, पहले उनके खिलाफ कार्रवाई करें, पीछे साथ साथ इनके खिलाफ वेरिफिकेशन होती जाएंगी। किसी को गलत तरीके से तंग नहीं किया जाएगा। बी वेरी क्लियर अबाउट इट। महिमान नवाज़ी करे जेतिरो नुक़सानु करणो हुयो करे छॾियो। हाणे गैर कानूनी तौर रहंदड़ परदेहिन सां का बि रिआयत न थींदी। सिंध में गैर कानूनी तौर रहंदड़ इज़त सां पंहिंजे मुल्क हलिया वञनि। सिंध जे घरू वज़ीर हारिस नवाज़ चयो आहे त रजिस्टर्ड ऐं कानूनी रस्ते आयल परदेहिन ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थींदी। गैर कानूनी तौर रहंदड़ अफ़गाननि समेत समूरनि परदेहिन खे वापसि वञणो पवंदो। भारतीय परदेहिन खे वाघा रस्ते वापसि कयो वेंदो। अफ़गान शहरनि खे कैंपस में तरसाए बॉर्डर रस्ते रवानो कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू वज़ारत बिहारनि खे सुञाणप कार्ड जारी करण खां रोके छॾियो। निगरान घरू वज़ीर सरफराज़ बुख्ती जी सदारत हेठि घरू वज़ारत जी कमेटीअ जो इजलास थियो। PP जे अॻूणे MNA आगा रफ़ीउल्लाह जी बिहारनि खे सुञाणप कार्ड ठाहे ॾियण वारी दरख़्वास्त ते गौर वीचार कयो वियो। घरू वज़ारत जी कमेटी चयो आहे त बिहारनि खे क़ौमी सुञाणप कार्ड ॾियण बाबति को बि कानून मौजूदु नाहे। गैर कानूनी तौर रहंदड़ बिहारनि खे नादरा सुञाणप कार्ड जारी न करे।
सिंध ऐं पंजाब हुकूमत पारां कचे वारनि इलाइक़नि में गॾियल ऑपरेशन करण ते इतफ़ाक़। सिंध जे निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर ऐं पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी सदारत ते थियल इजलास में फ़ैसिलो। पंजाब ऐं सिंध जे आईजीज़ इजलास खे कचे में ऑपरेशन बाबति जोड़ियल हिकमत अमलीअ बाबति आगाह कयो। कचे में मोबाइल फ़ोन जी सहूलियत घटाइण जो बि फ़ैसिलो। पंजाब जे वॾे वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त पंजाब में धाड़ेलनि जूं 11 गैंग्स कमु करे रहियूं आहिनि। मक़बूल बाक़िर चयो आहे त कचे में ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल आहिनि। सीपेक इलाक़ाई तरक़ीअ में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। अफ़गानिस्तान में अमन खां सवाइ इलाइक़े जी तरक़ी मुमकिन नाहे। शंघाई ताउन तंज़ीम जे इजलास खे ख़िताब कंदे निगरान परॾेही वज़ीर जलील अब्बास जीलानी चयो आहे त पाकिस्तान में तवानाई सेक्टर में सीड़प जा तमामु घणा मौक़ा मौजूदु आहिनि। सीड़पकार फ़ाइदो हासिलु कनि। सिंध हाई कोर्ट माड़ी जलबाणी वाक़े बाबति अदालती जांच ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ बाबति वकीलनि जी दरख़्वास्तुनि ते जांच ऑफिसर खे रिकॉर्ड समेत तलब करे वरितो। दरख़्वास्त ॾींदड़ जे वकील साने बाबति ह्यूमन राइट्स कमीशन जी रिपोर्ट रद्द करे छॾी। एसएसपी नवाब शाह जी जांच ते बेएतमादी ज़ाहिर। अदालत कमीशन जी रिपोर्ट खे अदालती रिकॉर्ड जो हिसो बणाए छॾियो। वकील चयो त अञा बि लियाकत जलबाणी समेत 4 खां 5 माण्हू पुलिस जे हिरासत में आहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त सेशन जजिस माज़ी में बि सुठी जांच कई आहे। जांच लाइ कंहिं सेशन जज खे मुक़ररु करे छॾियूं था। पुलिस खे पंहिंजो कमु करणु ॾियो। शाहिदनि जा बयान कलमबंद थियणु ॾियो। सिंध हाई कोर्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन के मेडिकल ऑफिसर्स जी भर्तियुनि वारो रिकॉर्ड अदालत में पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत जे 2 रुकनी बेंच हिकु उम्मीदवार जी दरख़्वास्त ते हुकुम जारी कयो। उम्मीदवार सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे नतीजनि में हेराफेरी करण जो इल्ज़ाम लॻायो आहे। निगरान हुकूमत पारां सिंध में कामोरनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं। ज़राअत खाते जे सेक्रेटरी रफ़ीक मुस्तफ़ा शेख बदिली। सोशल प्रोटेक्शन खाते जो सेक्रेटरी मुक़ररु। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल एजाज़ शाह ज़राअत खाते जो सेक्रेटरी मुक़ररु। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे मेंबर RS&AP वसीम शमशाद खे हटाए पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल अब्बास बलोच खे बोर्ड ऑफ रेवेन्यू जो मेंबर मुक़ररु कयो वियो। आपाशी खाते जे सेक्रेटरी नियाज़ अब्बासीअ खे ज़ुल्फ़िकाराबाद डेवलपमेंट अथॉरिटी जे MD जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई। इलेक्शन कमीशन जी मंज़ूरीअ खां पोइ कामोरनि जी मुक़ररियुनि ऐं बदिलियुनि जो नोटिफिकेशन जारी। हैदराबाद में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जालसाज़ी ज़रिए करप्शन जो इंकिशाफ। FIA सेंट्रल कोर्ट में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी डिवीज़नल डायरेक्टर इल्ताफ़ मेमन ऐं अकाउंटेंट हसन पीरज़ादो ख़िलाफ़ इंक्वायरी मुकमल। FIA जवाबदारनि ख़िलाफ़ इंक्वायरी रिपोर्ट एंटी करप्शन कोर्ट में जमा कराए छॾी। FIA रिपोर्ट में ॼाणायो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम हैदराबाद डिवीज़न जो डायरेक्टर ऐं असिस्टेंट अकाउंटेंट चेकनि जी जालसाज़ीअ में मुलविस आहिनि।